अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया सलीम वअला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वज़ुर्रिय्यातिहि वअहलि बैतिहि फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर इन्नस्सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली अरबी अर्श खां मथे मेहमान रब जो थियो मथे हीअं कोन पतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्म ता दूर थी व्यो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजा बिजमालिही औसाफ़ उन जे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान मालिक आजै जो मदख़्वा हसनत जमीअ ख़िसालिही इदरीस जी सबके सदा आब अदब गिय इल्तजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही
वअस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। बिरादरान इस्लाम, मुझा मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, याद रखो त असां जै रब कायनात अज़्ज़ व जल जे करम नवाज़ी कायनात जे कारणी महबूब रहमतल लिल आलमीन हबीब जे सदके सां हिन दुनिया जे अंदर ईमान जी दौलत सां मुशर्रफ आहियूं। उहा ईमान जी दौलत रब कायनात पंहिंजे महबूब जे सदके खुश नसीबन खे नसीब फरमाईंदो आहे। इस्लाम जे अंदर जेके 5 अहम रुकन आहिनि उन्हनि मंझां निमाज़ अल्लाह ताला जो ख़ासि फ़रीज़ो आहे। मूं गुज़िरियल मौज़ूअ जे अंदरि अव्हांखे निमाज़ जी अहमियत ऐं निमाज़ खे छॾण जो वईद ॿुधायो हो। अॼु पाण कोशिशि कंदासीं त जेका पाण निमाज़ पढ़ूं था उन जी हक़ीक़त छा आहे। दोस्तो, जीअं बादशाहनि जी दरबार में हाज़िरीअ जे लाइ कपिड़नि ऐं जाइ जी सफ़ाई सुठाई नज़र में हूंदी आहे, तीअं निमाज़ खां अव्वल उन अहकमुल हाकिमीन मालिक जी बारगाह में हाज़िरीअ जे लाइ बि कपिड़नि ऐं जॻह जी सफ़ाई ज़रूरी आहे, छो त उहो पाक ऐं पाकाईअ खे पसंदि कंदो आहे ऐं हर क़िस्म जी गंदगी ऐं आलूदगी उनखे नापसंद आहे। इहो ई सबबु आहे जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, वसियाबक फतहिर, ऐं पंहिंजनि कपिड़नि खे पाक रख। त पाक न हुजणु ऐं गंदगीअ खे शैतान सां मुनासिबत आहे। उन जे करे बानो जॾहिं अल्लाह ताला जी बारगाह में इबादत लाइ बीहंदो आहे त शैतान सां मुनासिबत रखण वारियूं शयूं उन्हनि खे मुकमल तौर ते ख़तमु करे बारगाह अहदियत में अचिबो आहे। दोस्तो, निमाज़ जी हक़ीक़त इंशाअल्लाह अव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त असीं निमाज़ जे दौरान जेके रुकन अदा कयूं था उन्हनि जो कहिड़ो फ़ाइदो। जॾहिं इंसान पंहिंजे पालनहार खे कंहिं मुसीबत जे दफ़ा थियण या कंहिं नेमत जे मिलण जे लाइ दरख़्वास्त कंदो आहे त उन वक़्तु ज़्यादा मुनासिब इहो आहे त क़ौली ऐं फ़ैली तज़ीम में मुस्तग़रक़ थी वञे तां त संदसि हिम्मत जेका संदसि दरख़्वास्त जो रूह आहे असरअंदाज़ थिए। उन लाइ पंहिंजी दिलि में अल्लाह ताला जी बुज़ुर्गी ऐं जलाल खे ॾिसी आजिज़ी ऐं इंकसारी करे ऐं पंहिंजनि हथनि पेरनि समूरनि उज़वनि खे अल्लाह तबारक व तआला जी दरबार में बेहतर तरीक़े सां इस्तेमालु करे ऐं निमाज़ुनि जा वक़्त 5 आहिनि। जीअं बीमार खे 2 या 3 या 4 या 5 वक़्त दवा पियारबी आहे त जीअं उन खे मुहलिक मर्ज़ छॾे वञे, बीमारीअ खां मुकमल शिफ़ायाब थिए, तीअं अल्लाह ताला जेके 5 निमाज़ वक़्त फ़र्ज़ फ़रमाई आहे उन्हनि जी बि हिकमत इहा आहे त बानो जॾहिं 5 वक़्त निमाज़ अदा कंदो त उन जे रूहानी इमराज़नि जो ख़ात्मो थींदो, अल्लाह ताला सां ॻाढापो जुड़ंदो, रब काइनात ऐं बाने जो पाण में मेराज थींदो। अस्सलात मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जो मेराज। फजर जी नमाज़ इंसान जॾहिं राति वारी निंड ढौ ते करे उथंदो आहे उन लाइ मुनासिबात पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जो शुक्र अदा करे जंहिं उनखे इहो आराम नसीब कयो। निंड मां जेका मौत जी भेण आहे
अल्लाह ताला उन निंड मां उनखे ज़िंदा करे उथारियो। मोमिन भाइर जेके सॼी राति हिक ॿिए खां जुदा हा, वरी हिकु भेरो अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे ज़िंदगीअ जो मौक़ो ॾिनो त जीअं हू पाण में ज़िंदगीअ जा बाक़ी ॾिहाड़ा गॾिजी गुज़ारे सघनि। हाणे अल्लाह तबारक व ताला जल शानहू अमन वालहू जे लाइ असां बाननि जे मथां फ़र्ज़ आहे त सिज उभरण खां अव्वल उन रब्बे काइनात जो ज़िक्र कयूं, शुक्र कयूं, दरबार में ज़ारी कयूं, आजिज़ी न्याज़ी कयूं त जीअं रब्बे जुल जलाल जीअं राति ख़ैर सां गुज़ारी आहे ईअं ॾींहं बि ख़ैर सां गुज़ारे। सिज उभरण खां पोइ इंसान पंहिंजे ऐं पंहिंजनि बचनि अहल ऐं अयाल जे मुआशले निकिरी वेंदो आहे। तक़रीबन मंझंदि जो ऑफिस हुजे, मुलाज़मत हुजे, पोरियो हुजे, बनी ॿारो हुजे, वक़फ़ो थींदो आहे। ऐं जॾहिं मंझंदि वारो वक़फ़ो थिए खाधो खाई आराम कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला जल शानहू अमन वालहू जंहिं उनखे हलाल रोज़ी अता फ़रमाए या हलाल रिज़्क़ जी तलाश में रहियो, इहा बि इबादत आहे त मंझंदि जे वक़्तु जेके लम्हात हुन गुज़ारिया हाणे अल्लाह तबारक व ताला जी दरबार में अची सर्ब सुजूद थिए, नमाज़ ज़ुहर अदा करे त जीअं रब्बुल आलमीन उन जे रिज़्क़ में, उम्र में, बच्चन में, माल में अञा बि वधीक बरकतूं अता फ़रमाए। उन खां पोइ विछीअ जी नमाज़ जंहिंखे पाण असर नमाज़ सॾींदा आहियूं, उन वक़्तु इंसान अल्लाह ताला जो शुक्र थो करे जंहिं सॼो ॾींहं खे संभाले रखियो, अंदरि या ॿाहिरि हू हाणे अहल अयाल सां मिले थो, उन्हनि जी ख़ुशी ॾिसंदो आहे ऐं घर मोटंदो आहे। जे नौकरीअ वारो मुलाज़िम आहे तॾहिं बि घर वञण जी कंदो आहे, मज़दूर आहे तॾहिं बि वापसि वञण जी कंदो आहे। हाणे सिज लहण खां पहिरीं उन रब्बे काइनात जंहिं असां खे पैदा फ़रमायो बंदे जे मथां हक़ आहे त सॼे ॾींहं वारियूं सहुबतूं, मुहबतूं, क़ुर्बतूं, चाहतूं मिलियूं, पर जेकॾहिं को ॾुख तकलीफ़ आहे उन ते सब्र कयईं त शाम जे वेले रब्बे काइनात जी दरबार में सर्ब सुजूद थी रब्बे काइनात खां माफ़ी घुरे त अल्लाह उन जा बेड़ा पार करे। हाणे वरी मग़रिब जो वेलो थींदो आहे, सांझी निमाज़ जो वक़्तु थींदो आहे। इंसान ॾींहं जे रोशनाइनि सां काफ़ी उमेदूं रखे थो, छो त सिज उभरण सां कई उमेदूं हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं सिज लही वेंदो आहे त रहियलनि उमेदुनि लाइ मायूसी महसूसु कंदो आहे। उन मायूसी जी हालात खे मुंहुं ॾियण जे लाइ रूहानी क़ुवत सां मुंहुं ॾिबो आहे। इंसान उहो आहे जेको रब्बे काइनात खे वेझो हुजे, उन रूहानी क़ुवत हासिलु करण जे लाइ सांझी निमाज़ मुक़ररु कई वई जेका दिलि खे इत्मीनान ऐं क़ल्ब खे करार ॾींदी आहे। क़ल्ब जे करार ऐं सुकून जे लाइ सांझी जी निमाज़, जीअं इंसान सुबुह जो निंड मां उथंदो आहे सिज उभरण खां अव्वल अल्लाह जो सजदो कंदो आहे, तीअं सिज लहण सां राति जी शुरूआत बि अल्लाह जे ज़िक्र, अल्लाह जे हम्द सां कंदो त रब्बुल आलमीन उन जी राति वारियूं मुश्किलूं टारे छॾींदो आहे। उन खां पोइ सोमाणी जी निमाज़ जो वक़्तु थींदो आहे। राति जे उन वक़्त में दुनिया ते अंधेरो ऐं ग़फ़लत तारी थींदी आहे। इंसान उन वक़्तु पंहिंजे साईं खे सजदा करे ज़ाहिरी अंधेरनि सां गॾु बातिनी अंधेरनि खां बचण जे लाइ दुआऊं घुरंदो, ओ मुंहिंजा मौला हाणे ई तुंहिंजो सजदो करे वरी आराम कंदुसि, निंड कंदुसि। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो इशा जी निमाज़ जमात सां अदा करे सुम्ही रहियो, सुबुह जी निमाज़ वरी जमात सां अदा कयईं। ॼण उन सॼी राति अल्लाह ताला जे ज़िक्र में गुज़ारियो, निमाज़ में गुज़ारियो। भला निमाज़ अकेलो बि माण्हू पढ़े फ़र्ज़ आहे, जमात सां छो? दोस्तो यादि रखो, इस्लाम जा दुश्मन शैतान, जिन ऐं इंसान कोशिश कंदा आहिनि त मुसलमान मुंतशिर ऐं हिक ॿिए खां जुदा हुजनि, त कमज़ोर थियण जे करे दीनी ख़िदमतूं करे न सघनि।
अल्लाह ताला उन जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे ख़िलाफ़ मुसलमाननि खे हिकु मस्जिद में हिकु वक़्त में गॾिजी निमाज़ पढ़ण जो इरशाद फ़रमायो त जीअं उहे हिक ॿिए खे सुञाणनि, हिक ॿिए जे ॾुख ऐं सुख खां वाक़िफ़ रहनि। 5 वक़्त जेके गॾु हूंदा उन्हनि जी पाण में मुहबत बि हूंदी, ॿधी बि हूंदी, इतिहाद बि हूंदो, इतफ़ाक़ बि हूंदो। इहो इतिहाद ऐं इतफ़ाक़ अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि मोमिननि जे अंदरि क़ाइमु रखण जे लाइ निमाज़ जमायत सां पढ़ण जो इरशाद फरमायो। दोस्तो, भला निमाज़ बीही पढ़ूं था, वेही छो नथो माण्हू पढ़ी सघे, लेटी छो नथो? इहो त सिर्फ़ु मरीज़ जे लाइ रिआयतूं आहिनि, पर बीही निमाज़ पढ़ण में हिकमतूं कहिड़ियूं आहिनि। जीअं दुनिया में नौकर रईस जे अॻियां, ख़ादिम मखदूम जे अॻियां, मुरीद मुर्शिद जे अॻियां, शागिर्द उस्ताद जे अॻियां अदब सां बीठो हूंदो आहे, तीअं बाने खे हुकुम कयो वियो आहे त निमाज़ जी हालत में न्याज़ निवड़त ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां बीही इल्तिजाऊं ऐं अर्ज़ करे पंहिंजे दुश्मननि यानी नफ़्स ऐं शैतान खे पंहिंजे पेरनि जे हेठां रखी ऐं पंहिंजी दिलि ऐं जिस्म खे उन हक़ीक़ी मालिकुल मौला ॾांहुं मुतवजह करे, जंहिंजी अज़मत हैबत ऐं जलाल रात ॾींहुं संदसि ज़हन मां ग़ाइब नाहे, उन जी दरबार में उन जे लाइ वॾे शरफ़ वारे क़ुरान पाक जी तिलावत इन हाल में करे जो उन पाक ज़ात जे अॻियां बीठल आहे, जंहिंजे अॻियां काइनात जा सिर झुकियल आहिनि, जेको बाननि ते ग़ालिब क़ाहिर ऐं सीननि जे राज़नि खे बि ॼाणण वारो आहे। इन जे लाइ अदब जा हथ ॿधी दुनिया खां लातालुक़ बणिजी बीहंदो आहे। असुल में इहो बीहण बंदगीअ जो असली इज़हार आहे, रब्बे काइनात जे साम्हूं असली इज़हार आहे। दोस्तो, भला ईअं बीठो हुजे, हथ छो ॿधे? हथ ॿधण में निमाज़ त हथ ॿधण खां बग़ैर बि थी वञे थी, पर हथ ॿधी निमाज़ पढ़ण जी हिकमत कहिड़ी आहे? दोस्तो ॿुधो, निमाज़ी निमाज़ में सॼो हथ खॿे हथ ते रखी मिस्कीन ज़ईफ़ ऐं आजिज़ थी बीहंदो आहे। हथ इन लाइ ॿधी बीहंदो आहे त उहो दुनिया में मशगूल थियण खां हथ रोके पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक जी ख़िदमत में हाज़िर थी उन जी फ़र्मा बरदारी करे रहियो आहे ऐं इन अज़म सां बीठो आहे त उहो मुनइम यानी इनाम अता करण वारो ऐं मोहसिन यानी एहसान करण वारे जे दरवाज़े खे छॾे ॿिए दरवाज़े ते वञण जे लाइ तयार ई नाहे। हथ ॿधी बीहंदो आहे, मुंहिंजा मौला ही ॿई मुंहिंजा हथड़ा ख़ाली दुनिया जे कमनि कारनि में, कंहिं गुनाह में, कंहिंखे सुताइण में, कंहिंखे बुजो ॾियण में, कंहिंखे भितर हणण में, कंहिंखे तकलीफ़ ॾियण में लॻा हूंदा, लेकिन मुंहिंजा मौला हाणे उहा ॿई पंहिंजा हथ दुनिया जे कमनि कारनि खां आजा करे पंहिंजे सीने ते रखी हथ ॿधी बीठो आहियां। इन जे लाइ त मालिकुल मौला एहसान करण वारो बि तूं आहीं त इनाम ॾियण वारो बि तूं आहीं। भला तकबीर तहरीमा जेके पाण तकबीर ऊला चवंदा आहियूं, कननि ते हथ रखी पहिरीं तकबीर ॿधी पोइ हथ ॿधबा आहिनि, उन जो छा सबबु आहे? दोस्तो ॿुधो, निमाज़ पढ़ण वारो निमाज़ शुरू करण वक़्तु उन वाहिद वहदहू ला शरीक लहू जी वॾाई बयानु कंदो आहे, जंहिंजी किबरियाई वारी सिफ़त जे अॻियां ॿियो केर बि वॾो न आहे। उनखे तहरीम यानी हराम करण वारी तकबीर चवंदा आहिनि। इन खां अॻु में जेका बि ॻाल्हि ॿोल खाइण पीअण हलाल हो, सो हाणे जेसि ताईं निमाज़ पढ़ी पूरी न कंदो तेसि ताईं उन जे लाइ हराम आहे। पाण चवंदा आहियूं बाबा तकबीर तहरीमा यानी हराम करण वारी तकबीर हईंसी, हाणे असांजे लाइ खाइण पीअण घुमण फिरण हर शइ हराम आहे, ॻाल्हाइण असांजे लाइ हराम आहे, छो त असीं तकबीर ऊला तकबीर तहरीमा चई पंहिंजे पाक परवरदिगार जी दरबार में बीठा आहियूं। भला तकबीर ईअं चइजे अल्लाह अकबर करे हथ ॿधजनि, हथ कननि ते छो था खणजनि? इन जो कारण छा आहे? ॿुधो,
निमाज़ी जॾहिं तकबीर लाइ हथ मथे खयां त इहो चई चुको, ओ मुंहिंजा मौला, मूं हर शइ मां हथ कढी छॾिया, हाणे मां हथे ख़ाली आहियां। हर शइ तुंहिंजी मिल्कियत आहे, तूं ई हर शइ जो हक़ीक़ी वारिस आहे। मां मुहताज ऐं फ़क़ीर तुंहिंजी अता ऐं बख़्शिश जो तालिब ऐं उम्मीदवार आहियां। हथ मथे करण मंझां आम ॾिसंदा आहियो त जॾहिं का फ़ौज का पुलिस कंहिं ॾोहारी माण्हूअ ते हमिलो कंदी आहे, छापो लॻंदो आहे, पहिरियां चवंदा आहिनि हथ मथे कयो त मतां हिनखे हथनि में को हथियार हुजे। इन जे लाइ तकबीर तहरीमा में हथ मथे खणी असीं अल्लाह अकबर चवंदा आहियूं, ओ मुंहिंजा मौला, ही असांजा हथड़ा ख़ाली अथई, कुझु बि कोन्हे, हाणे ॾियण वारो बि तूं आहीं, इनाम एहसान करण वारो बि तूं आहीं। तकबीर तहरीमा में भला असां हथ खणूं था कननि ताईं, ऐं औरत जे लाइ हुकुम न आहे उहा कननि ताईं हथ न खणे, छो त उनखे सिर्फ़ु काबे ॾे हथनि जो इशारो करे ऐं हथ ॿधणा आहिनि। इहो राज़ इहो आहे त औरत जो मर्तबो मर्द खां हेठि ऐं घटि आहे। औरत जे लाइ पर्दो करणु अहम आहे, एतिरा हथ मथे ज़्यादा न खणंदी, छो त इहा बि बेपर्दगीअ जे तरफ़ वञे थी। औरत सिर्फ़ु पंहिंजा हथ काबे ॾे हथ खणी करे तव्हां त ख़ाली हथनि जो उहा बि अलाह जी दरबार में इज़हार करे ऐं हथ ॿधंदी। हाणे उन खां पोइ पाण जॾहिं तकबीर तहरीमा, अॼु तव्हांखे अहिड़ियूं हिकमतूं ॿुधायां थो जेके तव्हां अॻे न ॿुधियूं हूंदियूं, त निमाज़ जूं हिकमतूं कहिड़ियूं हूंदियूं। हाणे पाण तकबीर तहरीमा चई आयासीं, हथ बि खयासीं, हथ ॿधासीं, हथ ॿधण खां पोइ पाण सना पढ़ूं था, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। तकबीर तहरीमा हणण खां पोइ सना आख़िर ताईं पढ़ण में इहा हिकमत आहे त जीअं बादशाह जी दरबार में अवल इजाज़त वठिबी आहे। अब पाण कंहिं बाला ऑफिसर मिनिस्टर ॾे वेंदा आहियूं, पीए चवंदो आहे पर्चीअ ते नालो लिख, अंदरि पर्ची ॾियूं, इजाज़त मिले त पोइ अचु। यानी उन पर्चीअ जो या उन पटे वाले खे, अंदर जे दरबान खे, नौकर खे ॿुधाइणु ज़रूरी हूंदो आहे त वॾे जी दरबार ऑफिस में थो वञा, उन सां मिलण थो वञा, छो त उन वटि दुनिया जो उहो वॾाई वारो मनसब या ऑफिसर आहे या रईस आहे या सरदार आहे, MP MN, इहे सभई दुनिया जे अंदरि ज़ाहिरी मनसब आहिनि। पर बंदो जॾहिं ख़ुदा जी बारगाह में तकबीर तहरीमा हणी बीठो आहे त हाणे उहो अल्लाह ताला जी दरबार में रुजू थियण जी कोशिश करे थो। त तकबीर तहरीमा इज़्ज़ती बारगाह में इजाज़त तलबी आहे ऐं सना उन जे सलाम करण जी बजावरी आहे। जॾहिं दाख़िल थिए थो निमाज़ में, हाणे अल्लाह जी दरबार में बीठो आहे, इंसान जी फितरत में इहा ॻाल्हि वेठल आहे त उहो जॾहिं कंहिं अमीर खां सवाल कंदो या हाजत घुरंदो आहे, अवल उन जी दरबार जा आदाब बजा आणींदो आहे, पोइ उन जे किरदार औसाफ़ अख़लाक जी साराह कंदो आहे, पंहिंजी आजिज़ी ऐं इंकिसारी बयानु कंदो आहे, मक़सद जो इज़हार कंदो आहे। इहो ई तरीक़ो सेखारियो वियो आहे त इंसान जे नफ़्स खे अल्लाह ताला जी वॾाई, बेनियाज़ी, बेपरवाही ऐं पंहिंजी कमज़ोरी ऐं हेठाईअ खां वाक़िफ़ थिए, यानी नफ़्स खे ॿुधाए त मां उन दरबार में बीठो आहियां जेको वॾो ला शरीक आहे, ॾियण वारो आहे, ख़ालिक आहे, मालिक आहे। हाणे उहे आदाब बजाईंदई। हाणे जॾहिं सना पढ़ी चुको, पढ़ंदो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अऊज़ छो पढ़े भला? सना पढ़े, हाणे सिधो अलहम्द पढ़े, पर न, निमाज़ में तकबीर ऐं सना खां पोइ जॾहिं क़ुरान पाक जी तिलावत ईंदी आहे, उन जे करे अवल अऊज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो वियो। तव्हां त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमायो, फ़इज़ा क़रअतल क़ुरान फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं क़ुरान पढ़ी त अवल अल्लाह ताला सां तड़ियल शैतान खां पनाह घुर, उन्हें जी अदायगी थी वेंदी। उन खां पोइ हाणे वरी पढ़ंदो बिस्मिल्लाह। इन में इहो राज़ आहे
त अल्लाह ताला जे कलाम पढ़ण खां अॻ में संदसि पाक नाले सां मदद ऐं बरकत हासिल कई वेंदी। सना बि पढ़ियईं, अऊज़ पढ़ियईं, बिस्मिल्लाह पढ़ियईं। हाणे सूरह फातिहा अलहम्द शुरू कंदो। निमाज़ी निमाज़ में अल्लाह ताला जे हमद करण ऐं उन जी दरबार मां दुआऊं पिनण लाइ बीहंदो आहे। सूरह फातिहा जॾहिं त जामे दुआ आहे जंहिंमें अल्लाह ताला जे हमद, रबूबियत, क़यामत जे ॾींहुं मालिक हुजण वारनि सिफ़तुनि सां गॾु उन लाइ इबादत खे मख़सूस करण, उन खां मदद ऐं नेमत कयलनि बाननि वारी सिधी वाट ते हलण लाइ दुआ घुरी वेंदी आहे ऐं ग़ज़ब कयलनि ऐं गुमराहनि जे रस्ते खां पनाह तलब कई वेंदी आहे। ऐं भली दुआ उहा आहे जेका जामे आहे, तॾहिं उन जी तिलावत निमाज़ में ज़रूरी आहे। अलहम्द इन जे लाइ पढ़ियो वेंदो आहे। हाणे अलहम्द पढ़ी ख़तमु थींदो आहे। ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन, त इमाम सां गॾु जमायत बि आमीन चवंदी आहे। हाणे आमीन चवण जी हिकमत कहिड़ी आहे त सूरतुल फातिहा अलहम्द शरीफ़ जामे दुआ आहे। आम सूरतूं छो त कलाम इलाही जी शुरूआत अलिफ लाम खां वन्नास ताईं आहे। सूरह अलहम्द शरीफ़ सूरह फातिहा जी हैसियत दुआ वारी आहे। जॾहिं बि का दुआ घुरबी आहे ऐं दुआ घुरी ख़तमु कई वेंदी आहे या दुआ में को सवाल करे मुकम्मल कबो आहे त आमीन चइबो आहे। त अलहम्द शरीफ़ जे मुकम्मल यानी दुआ आमीन चवंदो आहे। दोस्तो, हाणे सूरह फातिहा अलहम्द शरीफ़ पढ़ियोसीं, भला हाणे माण्हू रुकू में वञे ॿी सूरत छो थो पढ़े, उन जी हिकमत कहिड़ी आहे? दोस्तो, सूरह फातिहा जामे दुआ ऐं अल्लाह ताला खे अर्ज़ करणा, उन खां पोइ ॿी सूरत जो मिलाए पढ़णु गोया उन सवाल जो जवाबु आहे जंहिंमें इंसान जे सभिनी कामयाबियुनि जो राज़ समायल आहे। जॾहिं इहदिन सिरातल मुस्तक़ीम सवाल खां पोइ सूरत पढ़ी वई त ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन जी दलालत सां मालूम थियो त साइल जो सवाल पूरो थी वियो। अल्लाह तबारक व तआला खेसि हिदायत नसीब कई, तॾहिं त उन रब काइनात जो क़ुरान पढ़ियईं। अलहम्द खां पोइ पाण का बि सूरत पढ़ंदा आहियूं छो त अलहम्द दौरान निमाज़ अल्लाह जी दरबार में दुआ घुरण जो ज़रियो आहे। दुआ घुरी आमीन चईसीं। हाणे यकीन थियो त उन रब काइनात जंहिं ईमान जी दौलत सां नवाज़ियो, कलमे तय्यबा पढ़ियोसीं, हुज़ूर ते ईमान आंदोसीं, निमाज़ उन ईमान जो अहम रुकन आहे। वुज़ू करे पाकाई सां उन जे पाक घर में आयासीं। वुज़ूअ जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता कई, जिस्म खे पाक करण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता कई, मस्जिद में अचण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता कई, निमाज़ पढ़ण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता कई। हाणे दौरान निमाज़ बीही करे सभई अहकामात मुकम्मल कयासीं। रब्बे ज़ुल जलाल इहा असांखे तौफ़ीक़ ॾिनी यानी क़बूल कयईं, तॾहिं असां इन मंज़िल ते पहुतासीं। हाणे रब काइनात जे उन तौफ़ीक़ खां पोइ क़ुरान करीम पढ़ूं था, इहा अल्लाह ताला जी ख़ासि अता आहे। दोस्तो, हाणे पाण सूरह फातिहा पढ़ी, का बि सूरत पढ़ी रुकू में वञूं था। निमाज़ी बीहण खां पोइ रुकूअ में झुकंदो आहे, जंहिंमें इन ॻाल्हि ॾे इशारो आहे त इंसान जो हिकु हाल ते रहण महाल आहे। ऐं जॾहिं त कुझु माण्हू उभो बीहण, हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि ॾाढो मुतकबिर आहे, कंधु मथे कयो बीठो आहे, त बीहण उभो थी बीहण ख़ुदि पसंदी ऐं वॾाई ते दलालत आहे। इन जे लाइ निमाज़ी लाइ मुनासिब आहे हठीलनि ऐं मुतकबिरनि जे हाल खां हटी कंधु झुकाए अल्लाह ताला जे मुतवाज़े ऐं मुनकसिर मिज़ाज बाननि जे ज़िमरे में शामिल थिए। कंधु बि उन करीम ऐं क़ादिर रब जे अॻियां झुकाए जंहिंजे अॻियां तौअन या करहन काइनात जा कंध झुकियल आहिनि। उन तरीक़े सां उहो मालिक मिठे जी तज़ीम करे रहियो आहे। इन जे लाइ जॾहिं हमद करे चुको, अलहम्द पढ़ी चुको, सूरत पढ़ी चुको, त हाणे ख़ुदा जे दरबार में कंधु झुकाए रुकू में वियो। दोस्तो, हाणे रुकू में वियो, भला रुगो रुकू में हुजे, रुकू करे
समी अल्लाहु लिमन हमिद चई मथो मथे करे बीहंदो आहे, हथ ख़ाली रुकू खां मथो मथे खणी समी अल्लाहु लिमन हमिद चवण सां इहो इज़हार कयो वेंदो आहे त बानो हेठि झुकियल हुजे या मथे, पर हर हाल में अल्लाह ताला जो हम्द करे ऐं उहो महिरबान हम्द करण वारे जो हम्द ॿुधे थो ऐं यकीन आहे त करम सां क़बूल करण वारो बि आहे। यानी दौरान रुकू त नमाज़ जो हिस्सो आहे, हथ कढी बीठो समी अल्लाहु लिमन हमिद रब्बना लकल हम्द, उहो रब जंहिं हुनजो हम्द ॿुधो ऐं उहा समाअत ख़ुदावंद अज़्ज़ व जल हिन खे तौफ़ीक़ अता करी। समीअ ख़ुदा बि आहे, बानो बि आहे, ॿुधण वारियूं सआदतूं। हाणे उहो जॾहिं बंदो समी अल्लाहु लिमन हम्द चई बीठो, हाणे ख़ासि ॻाल्हि त निमाज़ में दुन जे हेठां हथ ॿधणु, भला छातीअ ते ॿधूं। असीं हनफ़ी इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे ताईद तक़रीर करण वारा असीं दुन खां हेठि हथ ॿधंदा आहियूं। इन जो कारण छा आहे, सबबु छा आहे, हिकमत कहिड़ी आहे? हिकमत इहा आहे त ख़ुदा जी बारगाह में इते हथ ॿधी बीहूं था, ओ मुंहिंजा मौला असांजे नफ़्स खे पंहिंजी बारगाह ॾांहुं मुतवजह कर, नफ़्स अमारा न कर, छो त इहो नफ़्स आहे जेको असां खां गुनाह कराईंदो आहे। असीं उन नफ़्स खे गुनाहनि खां परे रखण जे लाइ रब्बे ज़ुल जलाल जी दरबार में अर्ज़ु कंदा आहियूं, मुंहिंजा मौला क़ुरान में तो बार बार चयो आहे पंहिंजे उघड़ुनि जी हिफ़ाज़त कयो। ओ मुंहिंजा मौला असांखे तौफ़ीक़ ॾे त असीं इन उघड़ुनि जी हिफ़ाज़त करे तो ख़ुदावंद तआला जे फ़र्ज़ जो पूरा कयूं। उनजो कारण इहो हूंदो आहे। उन खां पोइ निमाज़ में भला बानो हेॾे ॾिसे होॾे ॾिसे ॻाल्हाए छो नथो सघे? उन जी हिकमत कहिड़ी आहे? जॾहिं बानो निमाज़ में बीहंदो आहे अल्लाह ताला जो उन ॾांहुं ख़ुसूसी तवजह ऐं करम हूंदो आहे। उन जे लाइ अल्लाह ताला जी रहमत जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। बाने खे लाइक़ु आहे जो अल्लाह जी बारगाह में बीठो आहे, रहमत ख़ुदावंदी जो नुज़ूल आहे। अल्लाह तबारक व तआला उन ॾांहुं मुतवजह, उन जी रहमत उन ॾांहुं मुतवजह, उनखे वंड मिली रहियो आहे। किथे ईअं न हुजे जो हुनजो ख़्यालु ॿिए हंधि हुजे ऐं वंड मिलण खां महरूम रहिजी वञे। इन जे करे निमाज़ में बंदो ॻाल्हाईंदो न आहे, सिर्फ़ अल्लाह ताला जी दरबार में मुतवजह हूंदो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजी दरबार में बीठो आहियां, हींअर ताल्लुक़ तो ख़ुदा सां आहे, दुनिया जा सभु ताल्लुक़ मूं कटे छॾिया। पर ॻाल्हि ॿुधो, ॿ ॻाल्हियूं, निमाज़ ख़ुदा जी आहे, पर मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे लाइ ऐं जीजल अम्मा जे लाइ ॿियो हुकुम आहे। जेकॾहिं हुज़ूर रहमत वारा हबीब को माण्हू निमाज़ थो पढ़े, मदीने वारो आका सॾे थो या हुज़ूर अचनि था त उन निमाज़ खे टोड़े हुज़ूर जो दीदार कंदो, हुज़ूर ॾे ॾिसण या दौरान निमाज़ हुज़ूर सां ॻाल्हाइण में उन जी निमाज़ कोन टुटंदी। आम इंसान सां माण्हू ॻाल्हाए त निमाज़ टुटी पवंदी, पर सहाबी रसूल निमाज़ में जे हुज़ूर रहमत वारे हबीब सां ॻाल्हाए थो, टुटण त छा निमाज़ मुकम्मल ऐं कामिल बणजंदी आहे जॾहिं हुज़ूर सां कचहरी करे थो। छो त निमाज़ में अॻिते ज़िक्र थींदो, असीं हूअं हुज़ूर सां ॻाल्हायूं था। ऐं ॿियो माण्हू निमाज़ में बीठो आहे, अमड़ खे ख़बर न आहे, दरवाज़े ते आई बच्चा फिलाणा पुट, त निमाज़ खे टोड़े जीअ जो जवाबु ॾियणो आहे, जीअ मुंहिंजी अम्मा। पोइ निमाज़ वरी ॿीहर पढ़ंदो, निमाज़ टुटी पवंदी। पर अमड़ जे लाइ इहो हुकुम आहे, जेकॾहिं सॾु करे थी, उनखे ख़बर न आहे त मुंहिंजो बच्चो निमाज़ में आहे, त उनखे निमाज़ टोड़े करे माउ जो जीअ में जवाबु ॾियणो आहे। ख़ुदा जे फ़र्ज़ खे टोड़े जीअ में जवाबु ॾियण जो आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दर्स ॾिनो आहे। अंदाज़ो लॻायो त आम ज़िंदगीअ में उन अमड़ जा केतिरा हक़ हूंदा। दोस्तो, उन खां पोइ पाण सजदे में वेंदा आहियूं।
निमाज़ी जॾहिं अहकमुल हाकिमीन रब जो क़ुरान पढ़ियो उन में अल्लाह ताला जी इताअत ऐं उन जी बारगाह में झुकण जो हुकुम मिलियल ॾिसी रुकुअ में आयो। पर अञा बि जॾहिं पूरो पूरो ख़ुशू न्याज़ ऐं निबड़त रहियल हुई उन जे कमाल जो इज़हार सजदे करण सां थिए थो जो इंसान पंहिंजे जिस्म में निहायत इज़त वारो हिस्सो मुंहुं ऐं नक ज़मीन ते रखी साईंअ खे सजदो करे ऐं इबादत जो मक़सद बि इहो आहे त बारगाहे ज़दी में कमाल तज़र्रो बि निहायत इज्ज़ ऐं इंकिसारी जो इज़हार आहे। बंदो बीठो नमाज जे अंदरि पर हाणे दौरान नमाज पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक खे सजदो पाण आम तौर ते कंहिंजो चवंदा आहियूं त हिनखे नक ई कोन्हे छो त नक इंसान जी इज़त ऐं अज़मत वारो उज़वो आहे। चेहरो इंसान जी इज़त ऐं अज़मत रखंदड़ आहे पर उहो बंदो चए थो मुंहिंजा मौला मुंहिंजी लज मुंहिंजो हया मुंहिंजी शर्म ऐं शुनास रखण वारो तूं ई आहीं। इंसान उहो पंहिंजो नक ख़ुदा जी बारगाह में सजदे में झुकाईंदो आहे उहो मुंहिंजा मौला मुंहिंजे इन नक जी निर्जाईअ जो तहफ़ुज़ बि तूं ई करण वारो। ऐं दिमाग़ जंहिं में मुतकबिराना ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि ख़्याल ईंदा आहिनि शैतानी कम कराईंदो आहे इन जे लाइ उहो दिमाग़ निड़ ऐं नक ज़मीन ते घसाए ख़ुदा जी बारगाह में बंदो सजदो कंदो आहे त ओ मुंहिंजा मौला तुंहिंजो ई बानो आहियां तुंहिंजी इबादत कयां थो। मुंहिंजा मौला मूंखे तौफ़ीक़ ॾिनी अथई निमाज़ लाइ आयो आहियां अॻिते जी बि ओ कुनल परवरदिगार तोखे पारत। हाणे इंसान सजदो कयो भला हिकिड़ो सजदो करे वरी उथी वञे ॿ सजदा छो ॿिनि सजदनि में कहिड़ी हिकमत आहे। दोस्तो इंसान पहिरियों सजदो पंहिंजे नफ़्स खे मग़लूब करणु ऐं अल्लाह ताला जी वहदानियत जो इक़रार करणु रब्बे ज़ुल जलाल अज़्ज़ व जल जी बानप जो इक़रार करण लाइ हूंदो आहे। ऐं सजदे मां उथी वरी ॿियो सजदो बानो इन लाइ कंदो आहे मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र आहे जो तो रब मूंखे पंहिंजे घर में घुराए सजदो करण जी तौफ़ीक़ अता कई। अब दुनिया में मिसाल ॾियूं असांजा रईस असीं उन्हनि जे बंगले में वेंदासीं लाज़मी उन जे कंहिं ख़ादिम कंहिं नौकर खे चवंदासीं ॿा रईस खां मोकल वठि पुटु आहे फ़लाणो आयो आहे त ही काइनात जे ख़ालिक मालिक जो घर आहे जहीं रब्बे ज़ुल जलाल तौफ़ीक़ ॾिनी इजाज़त बख़्शी उन जे घर में आयासीं ऐं उन घर में अचण खां बैदि रब्बे ज़ुल जलाल वरी इहा तौफ़ीक़ ॾिनी त असां उन जी बारगाह में निमाज़ पढ़ूं पिया उन रब तौफ़ीक़ ॾिनी त असां उन अल्लाह जी इबादत जो हक़ अदा कयो त हाणे जॾहिं इन हक़ जी अदायगी थी वई न उन खां पोइ ॿियो सजदो उन रब जे शुक्र जो हूंदो। अव्हांखे ॿुधायां त शैतान मलऊन जे लाइ जॾहिं अल्लाह ताला हुकुम कयो हो मलाइको आदम खे सजदो कयो वियो सजदे मां उथिया मलाइकनि ॾिठो त शैतान मलऊन त आदम खे सजदो कोन कयो ऐं लानती बणिजी वियो तड़जी वियो त हज़रत इसराफ़ील अल्लाह ताला जे मुक़र्रब फ़रिश्तनि मंझां उन फ़रिश्ते वरी ॿीहर सजदो कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र आहे जो असांखे लानती न पई। यानी पहिरियों सजदो अल्लाह जी इबादत जो ऐं ॿियो सजदो जेको आहे उहो अल्लाह ताला जे शुक्र जो सजदो हूंदो आहे। इन्हीअ जे करे पाण ॿ सजदा कंदा आहियूं। हाणे असल ॻाल्हि इहा आहे त असीं हर निमाज़ में अलहम्द शरीफ़ पढ़ूं था सूर फ़ातिहा भला ॿी सूरत बरकातूं पूरियूं थियूं 30 में ॿी सूरत पढ़ूं हर अलहम्द शरीफ़ पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो छाजे लाइ पढ़ियो वञे थो। दोस्तो हमेशह मामूल आहे असीं गुनहगार आहियूं ऐबदार आहियूं बदकार आहियूं रब्बे ज़ुल जलाल जा हुक्म सां तरक करे ॾिना अल्लाह ताला जे बाननि जा हुक्म सां तरक करे ॾिना हाणे उन्हनि हुक्मनि जी बजावरी असां न आंदी आहे रब खां माफ़ी वठण जे लाइ
बार बार सागो अर्ज़ खणी ईंदा आहियूं, साॻी इल्तिजा खणी ईंदा आहियूं पाक परवर जी दिगार में। ओ मुंहिंजा मौला, साॻिया ई असांजा हथड़ा ख़ाली, साॻी आजिज़ी ऐं इंकिसारी, साॻियो तो ख़ुदा जो सजदो, साॻी बारगाह में असीं ॿीहर ॿीहर पिया अचूं। मुंहिंजा मौला, इस्रातल लज़ीन अनअमत अलैहिम, जेका बार बार तोखां दुआ घुरूं था उन्हनि जे रस्ते ते हला, जंहिंजे लाइ तो इनाम कयो। उहा साॻी दुआ घुरण, साॻी बार बार इल्तिजा करण, इहो बंदे ऐं ख़ुदा जे तअल्लुक़ जी सचाईअ जी अलामत आहे। उन खां पोइ 5 वक़्त निमाज़ असीं जमायत सां अदा कयूं था। भला जमायत खां बग़ैर बि निमाज़ त फ़र्ज़ु आहे, जिथे बि हुजे इंसानु पढ़ी सघे थो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे जेको दीन ॾिनो, मां पहिरियां अर्ज़ु करे वियुसि त असांजो दीन इस्लाम इत्तिहाद, मुहबत ऐं बदीअ वारो दीन आहे। ऐं उन दीन जे अंदरि जीअं जमायत सां निमाज़ पढ़णु ज़रूरी करार ॾिनी वई त नंढो वॾो अमीर ग़रीब सभु हिक ई सिफ़ में थी बीहनि, त जीअं इस्लाम जे दायरे जे अंदरि मुस्लमाननि जी ताक़त ऐं क़ुवत जो मुज़ाहिरो थिए। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला वरी इहो हुकुम ॾिनो त तव्हां जमायत सां निमाज़ पढ़ो, गॾोगॾु जुमे जी निमाज़ वरी जामे मस्जिद में, यानी पूरे इलाइक़े जा माण्हू गॾिजी पढ़ो। ईद जी निमाज़ गॾिजी पढ़ो। इहे सभई निमाज़ूं गॾिजी पढ़ण जो हुकुम अल्लाह तबारक व तआला इन्हीअ जे लाइ ॾिनो त जीअं आम निमाज़ी निमाज़ में गॾिजनि था। ऐं जुमे जी निमाज़ ते भला ख़ुतबो छो? तक़रीर वाइज़ थिए थी, ख़ुतबो थिए थो, उहो न हुजे हा। ॿियनि निमाज़ुनि में ख़ुतबो न आहे, जुमे या ईद ते ख़ुतबो छो आहे? अल्लाह तबारक व तआला जा बानड़ो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे अंदरि हीअ हिकिड़ी आसानी पैदा कई वई त उहे माण्हू जेके पंहिंजे कमनि कारनि नौकिरी रोज़गार सां हमेशह ॿाहिरि आहिनि, के नसीहत भरियूं ॻाल्हियूं, अल्लाह जो क़ुरान, अल्लाह जो कलाम या हिदायत वारियूं ॻाल्हियूं नथा ॿुधी सघनि, त जुमे जे इज्तिमा में ईंदा त क़ुरान खे ॿुधंदा, नसीहत भरियूं ॻाल्हियूं ॿुधंदा ऐं दीन जी ॼाण मालूमात हासिल कंदा। इन्हीअ जे लाइ जुमे जो ईदुनि जो ख़ुतबो ज़रूरी कयो। नमाज जुमे ऐं ईदुनि जे लाइ इन जे करे ख़ुतबो रखियो वियो त अल्लाह तबारक व तआला जल शानहू अमन वालहू जी ज़ाते बाबरकात उन्हनि उहे बाना जेके आम 5 वक़्त निमाज़ में न पिया आया, पर उहे जुमे जी निमाज़ ते या ईदुनि में अचनि था। हाणे माण्हू सवाल कंदा आहिनि त साईं, टिपहरी निमाज़ ऐं ॿेपहरी ज़ुहर ऐं असर में किरायत आहिस्ते आहे, फजर मग़रिब ऐं इशा जे अंदरि किरायत ॾाढी आहे, उन जो सबबु छा आहे? दोस्तो, निमाज़ ख़ुदा जी आहे ऐं असांखे ॿुधाइण वारो आका रहमत वारो हबीब मदीने वारो साईं आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ ज़ुहर ऐं असर इहे ॿई अहिड़े वक़्त ते आहिनि, छो त क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह ताला जो हुकुम आहे त जॾहिं क़ुरान पाक पढ़ियो वञे त अव्हां ॿुधो, अव्हां जे मथां वाजिबु आहे। फजर जे टाइम ते किरायत इन जे करे ॾाढा कई वेंदी आहे त जीअं उथण सां इंसान कलाम इलाही खे ॿुधंदो त उन जे रूह जे अंदरि, उन जे नसुनि जे अंदरि, उन जे साह जे अंदरि ताज़गी पैदा थींदी, ईमान ताज़ो थींदो ऐं ईमान जी ताज़गीअ खां पोइ हू पंहिंजे मुआश रोज़गार सां वञे थो। ईमान वारो आहे तॾहिं त हलाल रोज़गार जी तलाश में लॻो। हाणे निमाज़ पई हले, को माण्हू कंहिं रोज़गार कंहिं कमकार सां बीठो आहे, मुतवजह थी किरायत खे नथो ॿुधी सघे, इन जे लाइ ज़ोहर ऐं असर जे अंदरि किरायत ॾाढियां न करण में इहा हिकमत रखी वई। वरी मग़रिब महल जीअं राति जी शुरूआत आहे, जेकॾहिं को नथो सम्झे आज़ान बि त हिकु सॾु आहे, निदा आहे, आज़ान यादि ॾियारींदी आहे त निमाज़ पढ़ो ऐं जमायत सां किरायत ॾाढियां हुजनि। राति जो लम्हो जॾहिं शुरू
थींदो आहे मग़रिब वेले त क़ुर करीम खे ॿुधी पंहिंजे नस नस रूह जे अंदरि हिकिड़ी ताज़गी भरियो ऐं ताज़गी भरण खां पोइ इशा जी निमाज़ वारी क़िरात जे अंदरि तॾहिं हुकुम आहे त इशा ऐं फजर में वधीक आयतूं पढ़ो तिलावत ज़्यादा कयो त जीअं उन ज़्यादा तिलावत सां अव्हां जे ईमान अव्हां जे रूह अव्हां जे क़ल्ब जे अंदरि उहा रूहानी ताज़गी पैदा थिए ऐं ताज़गीअ जो अहसास सुबुह ताईं अव्हां जे सीननि में अव्हां जे क़ल्ब में रहे क़ुर करीम ॿुधण सां जेके रूहानी कैफ़ियतूं अव्हां खे मिलंदियूं अवी भली महसूस न बि कयो पर उन तिलावत जो असर मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो चवंदा आहिनि जिते आज़ान ईंदी आहे शैतान 70 कोह परे भॼी वेंदो आहे अल्लाह जे ज़िक्र जी ज़रब हणबी आहे अल्लाह त इन चवण सां शैतान परे भॼी वेंदो आहे हाणे असीं ज़िक्र बि कयूं था पोइ बि असां वटां शैतानी असरु नथो वञे इन जो कारण छा आहे उन जो सबबु इहो आहे त असीं सधड़िया आहियूं सधड़िया आशिक़ सम्झो था सधड़ियो ऐं सचाईअ में फ़र्क़ु आहे असीं ज़ुबानी ज़िक्र कयूं था ज़ाहिरी ज़िक्र कयूं था पर उहा जेका ज़िक्र जी ज़रब असां ज़ुबान सां ॾिनी न असांजे ईमान ऐं असांजी दिलि ऐं असांजे क़ल्ब ऐं रूह मज़ा जॾहिं उहा ज़रब ख़ुदावंद जे ज़िक्र जी निकिरंदी आहे न त उन जे रूह खे तस्कीन मिलंदी आहे ऐं नफ़्स अम्मारा मुतमइन्न बणिजी वेंदो आहे ऐं मुतमइन्न नफ़्स जे कंट्रोल खां पोइ जॾहिं बंदो अल्लाह कंदो आहे नस नस मज़ा उन जी ज़िक्र निकिरंदो आहे ऐं रब्बे ज़ुल जलाल अर्श तां जवाबु ॾींदो आहे लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना ऐं के त अहिड़ा बाना आहिनि मौला काइनात हज़रत मौला अली करमल्ला वजहुल करीम खां कंहिं पुछियो त साईं अवी नमाज़ पढ़ो था छा अव्हां ख़ुदा अज़ वजल खे ॾिठो चई छो तव्हां न ॾिठो छा चई साईं असांखे त चई तव्हां महसूसु नथा कयो हर बंदो निमाज़ में अल्लाह जी ज़ात सां ॻाल्हाईंदो आहे बंदे जो ताल्लुक़ ख़ुदा जी ज़ात सां हूंदो आहे ऐं मां शेर ख़ुदा दौरान निमाज़ सजदो कंदो आहियां सजदे ख़ुदावंद जी इबादत जो करे ख़ुदा जो दीदार कंदो आहियां ऐं दीदार ख़ुदावंद ताला जे शुक्र जो वरी ॿियो सजदो कंदो आहियां त यकीनन उन में इहे सभु शयूं हिकमत वारियूं आहिनि का बि ॻाल्हि असांजी जेका निमाज़ आहे उहा कंहिं बि हिकमत खां ख़ाली न आहे हाणे उन खां पोइ पाण निमाज़ सजदे ताईं आयासीं सजदे 2 सजदा मुकमल थिया 2 सजदनि जी हिकमत हाणे 2 सजदनि खां पोइ असीं बरकातूं मुक़ररु थियूं ऐं असीं अतहियात भला अतहियात छो था पढ़ूं ॿियो सजदो करे सलाम वरायूं अतहियात जी ज़रूरत कान्हे दोस्तो जॾहिं निमाज़ी मथां अल्लाह ताला जो करम थियो उन तकबीर तहरीमा चई अदब जा हथ ॿधई रुकू कयई सजदा कयई तस्बीहात अदा कयई हाणे दरबार ख़ुदावंदी में रहण लाइ मोकल मिली उन खां गोया पुछियो वियो त असांजी बारगाह में कहिड़ो तोहफ़ो आंदो अथई हाणे जॾहिं बरकातूं बंदो पूरियूं करे हाणे ख़ुदा जी ज़ात सां मुतवजह आहे अल्लाह ताला जी दरबार में बीठो आहे जीअं हुज़ूर अस्सलात मेराजुल मोमिनीन हुज़ूर निमाज़ लाइ मेराज लाइ विया हुआ त इहो सॼो तसलसुल हुज़ूर जो मेराज हो सफ़र हो निमाज़ी पंहिंजो सफ़र मुकमल करे ऐं जॾहिं अदब जा हथ ॿधी हाणे अल्लाह साईं उनखे इजाज़त ॾींदो आहे त बंदा तो रुको बि कयो बीठे बि क़याम कई सजदो कई हाणे कुझु सुकून कर बंदो जॾहिं सुकून जे लाइ गोॾनि ते हथड़ा रखी वेहंदो आहे त हाणे ॼण उहो बंदो ख़ुदा जी बारगाह में पहुची वियो आहे हाणे जीअं अल्लाह ताला पंहिंजे महबूब खां पुछियो हबीब मूं वटि आयो ही कहिड़ी सुखड़ी आंदी अथई छा तोहफ़ो आंदो अथई अल्लाह तबारक व तआला जॾहिं उन्हनि खां पुछंदो आहे इन जे करे उन तहियात पढ़ी अर्ज़ु कयो या अल्लाह क़ल्बी ऐं कौली तज़ीमात बदनी ऐं माली इबादात जेके बि तुंहिंजे शान जे लाइक़ आहिनि उहे सभई तुंहिंजी दरबार में पेश कयां थो अतहियात इन जे करे पढ़ंदो आहे हाणे अतहियात खां पोइ वरी हुकुम आहे त दरूद पढ़ो दरूद इब्राहिमी निमाज़ में पढ़ंदा आहियूं
त असुल में दोस्तो जॾहिं बानो अल्लाह ताला जी बारगाह में हाज़िर थी क़ौली फ़ेली ऐं क़ल्बी इबादतूं पेश करे रहियो हो। बक़ौल इमाम ग़ज़ाली ॼण उनखे बारगाह समदीयत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात जो मुशाहिदो थियो। उन मथन अदब सां सलाम पढ़ियो ऐं संदन हथां जेको खेसि इस्लाम क़ुरान ईमान मिलियो उन जी क़दुरदानी कंदे शुक्रियो अदा करे थो। छो त हाणे ख़ुदावंद ताला जी बारगाह में बंदो बीठो आहे। अल्लाह ताला उनखे तौफ़ीक़ बख़्शी। अल्लाह ताला ते छा आंदो अथई त अत्तहियात पढ़ण खां पोइ अत्तहियात लिल्लाहि वस्सलवात वत्तय्यिबात चवण खां पोइ हुज़ूर ते सलाम इन लाइ पढ़ंदो आहे ओ मुंहिंजा महबूब ख़ुदा जो शुक्र अदा कयो अथमि। हाणे अव्हांजो बि शुक्र अदा कयां जो तुंहिंजे सदके मूंखे कलमो मिलियो क़ुरान मिलियो निमाज़ मिली रब रहमान मिलियो। बंदो इन जे लाइ दुरूद पढ़ंदो आहे। हाणे उन दुरूद सां गॾोगॾु वरी ॿ ॻाल्हियूं थियूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन जे चवण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद इब्राहीमी ते जॾहिं अचूं था त हज़रत इब्राहीम जी आल मझां आका मदीने वारो साईं आहे ऐं उन आल जे अंदरि हुज़ूर जी सॼी आल अची वञे थी। दुरूद आहे हिकिड़ी दुआ रहमत वारी जेका अल्लाह जी दरबार में अल्लाहुम्मा छो चवंदा आहियूं इन जे लाइ त ए अल्लाह छो त असीं गुनहगार आहियूं ऐबदार आहियूं बदकार आहियूं। असांजी ज़ुबान कूड़ वारी आहे। असांजी दिलि दिमाग़ नफ़्स असांजो अमारा बनियल आहे अञा मुतमइन न आहे। अल्लाहुम्मा ए अल्लाह तूं दुरूद मोकिल मुंहिंजे रहमत वारे हबीब ते रहमतूं नाज़िल। हालांकि हतांकि उहा हिकिड़ी दुरूद दुआ हूंदी आहे जेका असीं अल्लाहुम्मा चई अल्लाह ताला जी दरबार में इल्तिजा कंदा आहियूं मुंहिंजा मौला तूं रहमतूं मोकिल हुज़ूर जे मथां हुज़ूर जे ॾाॾे इब्राहीम जे मथां ऐं उन जी आल जे मथां। उन खां पोइ पाण रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआए रब्बना ग़फ़िरली वलि वालिदैय वलिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब वारी दुआ पढ़ंदा आहियूं जंहिं में अबे ऐं अम्मा खे बि दुआ कंदा आहियूं। वालिदैन लाइ बि दुआ हूंदी आहे त क़यामत ताईं ईंदड़ जेके मोमिन हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ हूंदी आहे। इहो इन्हीअ जे करे त रब्बे ज़ुल जलाल जी बारगाह में बंदे खे तौफ़ीक़ मिली। हाणे ॿियनि जे लाइ दौरान निमाज़ दुआ पियो घुरे त जीअं रब्बुल आलमीन उन्हनि ते बि करम करे उहे बि ख़ुदा जी बारगाह में अचनि झुकनि सजदो कनि ऐं ईमान जी इन आला दौलत सां मुस्तफ़ीज़ थियनि। उन्हनि जे लाइ बि ख़ुदा अज़्ज़ वजल हाणे नमाज़ मुकमल थी सलाम न वराए भला माण्हू सलाम छो थो वराए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह ही हिकिड़ो उहो अमल आहे जो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो जॾहिं बि अव्हां सफ़र खां अचो ॿाहिरां अचो जॾहिं अचो था घर में अचो कंहिं महिमान वताक ते अचो त सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम कयो त अस्सलाम वालेकुम करणु अॻिले खे ॿुधाइणु आहे त मां ॿाहिरि खां आयो आहियां या नओं आयो आहियां। त हाणे उहो बंदो जेको रब्बे ज़ुल जलाल जी बारगाह में बीठो हो सना बि पढ़ियईं सजदा बि कयईं शुक्र बि कयईं ज़िक्र बि कयईं दुआऊं बि घुरियईं मेराजुल मोमिनीन मोमिन वारे मेराज में यानी ख़ुदा सां हम कलामी हो। हाणे उन जहान खां ताल्लुक़ टोड़ींदे वरी हिन दुनिया वारे जहान में ॿीहर वापसि थो अचे। इन जे करे ज़रूरी आहे त ॿीहर वापसि अचण जे लाइ जॾहिं इन थिए थो दाख़िल थिए थो त उहो सलामती सां दाख़िल थिए तॾहिं बंदो चवंदो आहे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। त इहे आहिनि निमाज़ जूं असल हिकमतूं। मूंखे उमेदु आहे त रब्बे ज़ुल जलाल असां अव्हांखे उन्हनि हिकमतुनि जे मुताबिक़ सही निमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना